नाज़नवा खे अपडेट कंदालू अहम ख़बर है। रत देरो मां मुमताज़ अली भुट्टो जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। मीरपुर भुट्टो में थियल जनाज़े नमाज़ में सियासी समाजी अगवाणनि मिटन माइटन ऐं शहरनि वरियंग में शिरकत कई। बिल्कुल नाज़रीन, मुमताज़ अली भुट्टो जो मड़ मीरपुर भुट्टो में ही अबाणे कब्रिस्तान में मिट्टी मां हवाले कयो पियो वञे। अपडेट कयूं पिया। रत देरो मां मुमताज़ अली भुट्टो जी जनाज़े नमाज़ अदा कई वई है। मीरपुर भुट्टो में थियल जनाज़े नमाज़ में सियासी समाजी अगवाणनि मिटन माइटनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई है। जॾहिं त हिन वक़्तु मुमताज़ अली भुट्टो जो मड़ मीरपुर भुट्टो में ही अबाणे कब्रिस्तान में मिट्टी मां हवाले कयो पियो वञे। अवांखे अपडेट कंदालू अहम ख़बर है। मुमताज़ अली भुट्टो जो मड़ मीरपुर भुट्टो में ही अबाणे कब्रिस्तान में मिट्टी मां हवाले कयो पियो वञे। मीरपुर भुट्टो में थियल जनाज़े नमाज़ में सियासी समाजी अगवाणनि मिटन माइटनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई है। अपडेट कयूं पिया। रत देरो मां मुमताज़ अली भुट्टो जी जनाज़े नमाज़ अदा कई वई है। मीरपुर भुट्टो में थियल जनाज़े नमाज़ में सियासी समाजी अगवाणनि मिटन माइटनि समेत शहरनि वॾे अंग में शिरकत कई है। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। रते देरे मां पहलवान जोयो खां। पहलवान आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जेका सो अॼु सुबुह सवेर कराची खां जेका सो सीनियर सहाफ़ी सीनियर जेको आहे सियासतदान मुमताज़ अली भुट्टो जो जेको आहे सो मड़ मीरपुर भुट्टो पहुचायो आहे, जिते जनाज़े नमाज़ अदा कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि ऐं मिटनि माइटनि समेत जेको आहे सो कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त हिन वक़्तु हुनजी तदफ़ीन वारो अमल हली रहियो आहे। जॾहिं त हिन मां तव्हांखे ॿुधायां त सियासी समाजी धुरियुनि में अॻुवाणनि जेको आहे मुअज़्ज़म अब्बासी ऐं जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो ऐं इन खां अलावा काफ़ी ॿियनि जेको आहे अॻुवाणनि शिरकत कई आहे। जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे हुनजी तदफ़ीन वारो अमल जारी आहे। जी महिरबानी जी अपडेट करण लाइ।